इराक़ विरहाङे वारे गश्त टाइम मैगज़ीन। इराक़ में तशद्दुद जी लहर जारी आहे। रोज़ानो केतिरा ई माण्हू आपघाती बमनि जो बुख भंजी रहिया आहिनि। बावजूद उन्हीअ जे अमरीका बहादुर उन ॻाल्हि ते गत ॾेई रहियो आहे त संदसि इराक़ में जारी जंग फ़तेह जे वेझो आहे। उहा ॻाल्हि शायदि उन लिहाज़ खां दुरुस्त हुजे जो सद्दाम हुसैन जी हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ अमरीका जो उहो ख़्वाबु हो त इराक़ में अहिड़ी अंदरूनी वेढ़ जनम वठे ऐं भाउ जो दुश्मन बणिजी वञे जीअं मजमूई तरह इराक़ी अवाम जो इतिहाद कमज़ोर थी वञे ऐं पोइ खेनि नस्ली गिरोह बंदी जे बुनियाद ते विरहाए मथनि हुकुमरानी कजे। अमरीका बहादुर जे उन ख़्वाब जी तस्दीक़ जो अमरीकी दानिश्वर ऐं किताब इराक़ वार जो लेखक एंथोनी एच कार्डेस हीअं करे थो। सियासी पिंडतुनि जो ख़्यालु आहे त अमरीका इराक़ खे टिनि मज़हबी गिरोहनि में विरहाए छॾींदो। उहो मनसूबो पक सां इराक़ी बाग़ियुनि लाइ ख़तरे जी घंटी आहे, लेकिन सियासी मुबसिरनि जो उहो ख़्यालु उन लिहाज़ खां ग़लति आहे त मुल्क जो टुटणु इराक़ ऐं ख़ुदि अमरीका लाइ फ़ाइदेमंद न हूंदो। ईअं थियण सां इराक़ी अवाम जूं ज़िंदगियूं वधीक अज़ाब बणिजी वेंदियूं। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त इराक़ में मुख़्तलिफ़ मज़हबी ऐं नस्ली गिरोहनि जहिड़ोकि सुन्नी अरब, इराक़ी शीअनि, कुर्दुनि तोड़े ॿियनि सियासी गिरोहनि लाइ का वाज़े हिकमत अमली नज़र नथी अचे। उहो बि न विसारणु घुरिजे त इराक़ सद्दाम हुसैन जे दौर खां ई नस्ली मतभेद जो शिकार हो। मुल्क में तॾहिं बि बेरोज़गारी उरूज ते हुई। अमरीका तरफ़ां जंग मढ़ण खां पोइ न रुगो मुल्क मुआशी तरह बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे, बल्कि बुख ऐं बेरोज़गारी बेहद खां वधी वई आहे। मथां वरी आपघाती हमलनि सबबि माण्हू मौत जे पाछे में साह खणण ते मजबूर आहिनि। कंहिं बि मुल्क जो विरहाङो केतिरो अज़ियतनाक अमल हुजे थो, उन जो अंदाज़ो उत्तर आयरलैंड ऐं बाल्कन्स जी तारीख़ मां बि लॻाए सघिजे थो। कुर्द इराक़ी इलाइक़े कर्क सां तालुक़ रखनि था, जेके इराक़ी शहरनि लाइ तेल जी चाबी मिसल आहिनि। उन करे कुर्दुनि खे उतां कढणु ख़राब सूरत हाल खे जनम ॾेई सघे थो। अहिड़ी तरह बसरा अॻुवाट ई शिया रज़ाकारनि जे कंट्रोल में आहे। फ़ौज ऐं सिक्योरिटी फोर्सिस में बि शीअनि ऐं कुर्दुनि जी अक्सरियत आहे, लेकिन अमरीका जीअं त इराक़ जो विरहाङो ऐं पंहिंजे मुस्तक़िल मौजूदगी चाहे थो, उन करे तशद्दुद वारियुनि कारवायुनि खे हवा ॾिनी पई वञे जीअं उहो जवाज़ पैदा थी सघे। उन करे ई अमरीका उन एजेंडा ते हले पियो। इराक़ी सूरत हाल सबबि तुर्की आबादी परेशानी में मुब्तला आहे। उन करे उहे इराक़ी कुर्दुनि जी मदद में का दिलचस्पी न पिया वठनि। बसरा जे शिया आबादी ॾाखणी हिसे जे तेल ते कब्ज़े जी ख़्वाहिशमंद आहे। अहिड़ी सूरत हाल में इराक़ जो विरहाङो इलाक़ाई इस्तेहकाम लाइ बि ख़तरनाक साबित थी सघे थो। इराक़ी सुन्नी अल-क़ाइदा जी पिच ते विढ़ी पंहिंजो अख़्तियार हासिल करण लाइ कोशां आहिनि। उहे इंतहा पसंद बाग़ी इराक़ी अवाम खे पंहिंजे कंट्रोल में आणणु चाहिनि था। जेकॾहिं ईअं थिए थो त इराक़ जी सूरत हाल वधीक बदतर थी वेंदी। अमरीका बाबति जेका ॻाल्हि चई वञे थी सा इहा आहे त हू डिॼी इराक़ मां वॾे अंग में पंहिंजी फ़ौज कढी वियो ऐं मजबूर इराक़ियुनि खे मुख़्तलिफ़ लसानी गिरोहनि में विरहाए पाण में वेढ़ाए छॾियईं ऐं हाणे उहे हिक ॿिए जूं सिसियूं लुणी रहिया आहिनि। उहा हिकु हक़ीक़त आहे त इराक़ जी तबाही में अमरीका जो वॾो किरदारु आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त इराक़ जे 28 मिलियन अवाम खे झंग जे क़ानून जे आसिरे ते छॾणु बजाए संदनि ॿाहिरि कई वञे। 15 जनवरी 2006।